कंडियारो शहर में कुछ वक्त अॻु शहरी अब्दुल ख़ालिक टावरी खां फौरन पारां असलहे जे ज़ोर ते सीधी मोटरसाइकिल मोबाइल फ़ोन जी रोक रक़म फुर कई वई हुई। अब्दुल ख़ालिक टावरी पारां अहिड़ो केस कंडियारो थाणे में नामालूम जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल करायो वियो हो। ॿिए तरफ़ SHO कंडियारो अली अकबर खोखर कार्रवाई कंदे इन वारदात में मुलवस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे फुर थियल सामान बरामद करे मालिकनि हवाले कयो। फुर थियल सामान वापसि मिलण जी ख़ुशीअ में अब्दुल ख़ालिक टावरी पारां ॻोठ अल्लाह बख़्श टावरी कंडियारो में SHO अली अकबर खोखर जे मान में हिक पुरवकार तक़रीब मुनक़िद कई वई, जिते खें सिंध जी सूखड़ी पोस्की जो पटको ऐं नोटनि जो हार पाराए ख़ुशीअ जो इज़हार कयो वियो ऐं संदसि जो शुक्रियो अदा कयो वियो। उन मौक़े ते मौजूद SHO ख़ान वाहण दीन मोहम्मद लग़ारी ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी हालाणी जे अॻुवाण इमदाद अली चांग जिन खे बि पोस्की जा पटका पुराया विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।